तव्हां ॾिसी रहिया आहियो शमशाद न्यूज़। दाबे जी क्या रिपोर्ट करे रहियो आहे फारूक शाह। गारो लग ॻोठ जी ज़मीन फॿाइण लाइ कराची जे गैर सिंधी सरमाएदार पारां ॻोठाणनि खे हिरासा करण लाइ हथियारबंदनि जे लश्कर जी चढ़ाई ख़िलाफ़ सवें ॻोठाणनि जो बासल जोखियो, शेर ज़मा जोखियो, यारमम जोखियो, फ़कीर रमज़ान नायो जी साकरा गोलाई खां रैली कढी शहर जो गश्त करण बैदि प्रेस क्लब ते एहतिजाजी मुज़ाहिरो। उन मौक़े ते ॻोठाणनि बादल जोखियो, शेर ज़मा जोखियो, यारमम जोखियो, रमज़ान नायो, मौलाबख्श जोखियो, खुदाबख्श जोखियो ऐं ॿियनि दायूं त कराची जे बाअसर सरमाएदार फैसल शेख, नसीम शेख ऐं संदसि हथियारबंदनि साथी गुज़िरियल ॾींहुं असांजे ॻोठ मामू गाद जोखियो ते हथियारबंदनि जे लश्कर सां चढ़ाई करे असांखे लॾाइण जी कोशिश कई। ॻोठाणनि जी मज़ामत ते हथियारबंदनि फ़रार थियण ते मजबूर थी विया, जंहिं बैदि बाअसर सरमाएदार जी भञ ते ॻोठाणनि ख़िलाफ़ गारो थाणे ते NC पिणु दाख़िल कराई आहे। इतिजाज कंदड़ ॻोठाणनि वधीक दायो त बाअसर सरमाएदार कुझु साल अॻु असांजे ॻोठ भरिसां ख़रीद करण दौरान साणस ॻोठ जी ज़मीन बाबति फ़ैसिलो थियो, जंहिंमें इन ॻोठ जी 2 एकड़ ज़मीन ॻोठ जे नाले लिखत करे ॾिनी, जंहिंजी एग्रीमेंट पिणु असां वटि मौजूदु आहे। उन बावजूदि बाअसर सरमाएदार हथियारबंदनि ज़रिए असांखे मुसलसिल हिसाए रहिया आहिनि। गुज़िरियल ॾींहुं उन सरमाएदार एंटी एंक्रोचमेंट ऐं रेवेन्यू खाते जे सां ग़लति बयानी करे हथियारबंदनि ज़रिए असांजे ॻोठ जी ज़मीन ते कब्ज़े जी कोशिश कई, जंहिं ते असां मज़ामत करे खेनि भॼायो आहे। ॻोठाणनि DIG वज़ीर आला सिंध, कमिश्नर हैदराबाद, DC ठठो, SSP ठठो ऐं साकरो GMPA जाम अवेस बाज़ार जोखियो खां मुतालबो कयो आहे त असांजे ॻोठ ते हथियारबंदनि जी मुसलसिल चढ़ाइनि जो नोटिस वठी असांखे तहफ़ुज़